सूरत जी लतीफ़ यूनिवर्सिटी वाहिद यूनिवर्सिटी आहे जंहिं वायलेशन करे कानून जूं धॼियूं उॾाए छॾियूं आहिनि। जेको यूनिवर्सिटी कोड आहे उन जूं बि धॼियूं उॾाए छॾियूं आहिनि। वाइस चांसलर खे ॿियो कम ई कोन्हे को सवाइ इलीगलिटीज़ करण जे, सवाइ गैर कानूनी ऐं कोर्ट जे ख़िलाफ़ु क़दम खणण जे। तंहिंजे करे अॼु बि जेके 7-8 पिटीशन्स लतीफ़ यूनिवर्सिटी जूं हुयूं जंहिंमें कोर्ट डायरेक्शन ॾिनी आहे त विदाउट एडवर्टाइज़मेंट का बि अपॉइंटमेंट न कंदव। हो त धड़ाधड़ सिलेक्शन बोर्ड लॻाए सियासतदाननि जे चवण ते रोज़ वेठो थो पाण। यूनिवर्सिटी जेका आहे सा पघारूं कान थी ॾेई सघे, पिटीशन जेके पेंशनर आहिनि उन्हनि खे पेंशन कान थी ॾेई सघे। हे वाइस चांसलर आहे जेको धड़ाधड़ सियासतदाननि जे चवण ते अपॉइंटमेंट मथां अपॉइंट करे रहियो आहे। एतिरी बजट ई कान बची आहे यूनिवर्सिटी जेतिरियूं हे अपॉइंटमेंट करे रहियो आहे। ऐं हुनजो एकेडमिक ॾे त को ध्यानु ई कोन्हे को। जेके PhD जूं जाली डिग्रियूं थियूं निकिरनि उॾे आहे उॾे ध्यानु कोन्हे को। अॼु बि असां कोर्ट खे चयोसीं त हू मुसलसिल लगातार सिलेक्शन बोर्ड लॻाए ऐं रोज़ वेठो थो अपॉइंटमेंट करे। हालांकि न को एडवर्टाइज़मेंट थो करे पियो। रजिस्ट्रार जे लाइ कोर्ट डायरेक्शन ॾिनी आहे गुज़िरियल 5 सालनि खां वठी, त उहो रजिस्ट्रार जी पोस्ट ख़ाली पई आहे। रोज़ को न को पंहिंजो मनपसंदि माण्हू लॻाए थो छॾे। अॼु कोर्ट डायरेक्शन ॾिनी अथनि त असांखे 2 हफ़्तनि जे अंदरि अची ॿुधायो त अपॉइंटमेंट छो कोन कई वई आहे। रजिस्ट्रार कहिड़े सबबनि जे करे अपॉइंट नथो थिए पियो। ऐं तेसीं ताईं 25 तारीख़ ताईं का बि अपॉइंटमेंट एडवर्टाइज़मेंट खां सवाइ न कंदव।